हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज़रत अली ऐं बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा जो फ़र्ज़ंद ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटो 3 शोबान 4 हिजरी मुताबिक़ 8 जनवरी 626 ईस्वीअ ते पैदा थियो। इमामत जे सिलसिले में 3 नंबर इमाम आहिनि। इमाम हुसैन जी विलादत खां पोइ हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशीअ मां हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा जे घर आया ऐं इमाम हुसैन जे कननि में आज़ान ऐं इक़ामत ॾेई संदसि नालो हुसैन रखियाऊं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज़ूर जन जी साया शफ़क़त में पलिया। नंढपिण वारे दौर में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इमाम हुसैन सां घणो प्यार ऐं मोहब्बत हुई ऐं अहिड़ा घणा ई वाक़िआ मिलनि था जिन मां साबित थिए थो त पाण सॻोरा इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां गैर मामूली मोहब्बत ऐं शफ़क़त कंदा हुआ। इमाम जन अञा मस 7 सालनि जा हुआ त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी साया शफ़क़त खां महरूम थी विया। हज़रत अली अलैहिस्सलाम जे दौर ख़िलाफ़त में पाण बिल्कुलु जवान थी चुका हुआ ऐं पंहिंजे वालिद सां गॾु जंग जमल, जंग सफ़ीन ऐं जंग नहरवान में शामिल रहिया। तारीख़ गवाह आहे त कमसिनीअ जे दौर में पहिरियां पंहिंजे नाने हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं माउ बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा जी जुदाईअ जो दाग़ बर्दाश्त कयाऊं ऐं 40 सालनि जी उमिरि में पंहिंजे वालिद हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं 50 सालनि जी उमिरि में पंहिंजे भाउ इमाम हसन अलैहिस्सलाम जी जुदाईअ जो सदमो बर्दाश्त कयाऊं। पाण क़ुरान जो मतिलबु ऐं हदीसूं अक्सर फ़रमाईंदा हुआ। इबादत, रियाज़त, कसरत सां नफ़िल पढ़णु ऐं दीन मोहम्मद जो पैगाम पहुचाइणु संदन दस्तूर हो। अक्सर रोज़े में रहंदा हुआ। काफ़ी हज ऐं उमरा कयाऊं। मैदान करबला में संदन शहादत वारे वाक़िए ते वॾनि आलमनि ऐं मौरख़ीन बेशुमार किताब लिखिया आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इस्लाम जो इर्तिकाई ज़मानो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो। इस्लामी तारीख़ जा सभई वाक़िआ संदन अखियुनि आॾो हुया। 56 सालनि जी उमिरि में 675 ईस्वीअ में जॾहिं हालात तमामु घणा बिगड़ी विया ऐं यज़ीद खे वली अहद नामज़द कयो वियो, तॾहिं पाण यज़ीद जी वॾी मुखालफ़त कयाऊं। उन मुखालफ़त ते हुकूमत शाम खां जवाब तलबी थी, जंहिंजे जवाब में इमाम हुसैन अलैहिस्सलाम हुकूमत ते सख़्त तनक़ीद कई ऐं पंहिंजे ख़यालात खे बयानु कंदे यज़ीद जे वली अहद वारी हैसियत खे नाजाइज़ करार ॾियण जो ऐलान कयाऊं ऐं बैयत तलब करण ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम बिल्कुलु इनकार करे छॾियो। मामला संगीन थींदा विया तांजो करबला जो वाक़ियो पेश आयो। यज़ीद जे हुकुम ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे 10 मुहर्रम 60 हिजरी मुताबिक़ 10 अक्टूबर 680 ईस्वीअ ते पंहिंजे माइटनि ऐं अंसारनि समेत करबला में शहीद कयो वियो। संदसि रोज़ो बि करबला में आहे।